चो सुभान अल्लाह। सरकार जी महफिल खे सिकवारा सजानीदा ईदा बेउहे जन खे हिते पाण घुरानीदा। चो सुभान अल्लाह। आई नवरी का खोट खजाने में आई नवरी का खोट खजाने में मेहमान मोहम्मद जा खाई न खुटानीदा। चो सुभान अल्लाह। सरकार जी महफिल खे सिकवारा सजानीदा ईदा बेउहे जन खे हिते पाण घुरानीदा। अल्लाह ॾियण ते आ महबूब वॾण ते आ अल्लाह ॾियण ते आ महबूब वॾण ते आ पोइ छो न असां पारां मीलाद मल्हाईंदा। हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। पोइ छो न असां पारां मीलाद मल्हाईंदा ईदा बेउहे जन खे हिते पाण घुराईंदा। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम जा आशिक़ो इहा मीलाद जी महफिल मल्हाइण इहा मुहब्बत जो कमु आहे। मुस्तफ़ा करीम जा सां जेके इश्क़ रखनि था वालिहाना अक़ीदत रखनि था उहे चाहींदा त अहिड़ियूं महफ़िलूं बार बार सजाइजनि मोहम्मद करीम जो ज़िक्र हलंदो रहे। आहे या न? जिन बि हीअ महफ़िल सजाई आहे करीम रब सभिनी खे सोनो अजर अता फरमाए। जंहिं रुपयो बि हिन में ॾिनो ख़र्च कयो शाल रब करीम उन जे माल रिज़्क़ में दीन ईमान में इज्जत में रब करीम शल बरकतूं अता फरमाए। उन्हनि जे कखनि बचनि में हमेशह ख़ैर फरमाए।